रगूं थियूं रबाब। जॾहिं ज़िक्र वारे जी हालत हाल वारी थी वञे थी त उन ते अनवारे ज़ात जी तजल्ली पवे थी ऐं उनखे सम्झ में अची वञे थो। अलस्तु बे रब्बिकुम क़ालू बला तर्जुमो ऐं पुछाई त आऊं अव्हांजो पालणहार न आहियां छा? चयाऊं त हाओ आहीं, गवाह थिया आहियूं। सूरह अराफ़ आयत नंबर 172। ये वाइदा वचन दोहिराइजनि था। कंध नमाए उन्हीअ हू जी हुंगार में मगन थी वञे थो। हू बेपरवाह ज़ात आहे जंहिंजो सूरत इख़लास में ज़िक्र अची वियो आहे त तौहीद छा आहे। जीअं फरमान आहे त वमा कान लिबशरिन अन यकल्लिमहुल्लाहु इल्ला वहयन व मिन वराए हिजाबिन औ युरसिल रसूल तर्जुम। ऐं कंहिं माण्हू लाइ थियणो न आहे ई न आहे त अल्लाह साणुसि ॻाल्हाए सवाइ हिन जे त इल्हाम सां या पर्दे जे पोयां या कंहिं फ़रिश्ते मोकिलण सां ॻाल्हाए। सूरह शोरा आयत नंबर 51। बसि मालिक काइनात जी सॼी काइनात हिकु राज़ आहे, केरु नथो ॼाणे सघे पर उनजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहितर रहनुमाई फरमाइनि पिया। हिकु बंदे जो कमु आहे पाण सगोरनि जी हिकु हुकुम तहत हलंदो रहे, ख़ामोशी इख्तियार करे, भले उहे ज़ाकिरबाना मख़लूक सां गुफ़्तगू में छो न महू हुजनि पर गाफ़िल न आहिनि रहंदा। अक़ुलमंद शख़्स जॾहिं दुनिया जे इम्तिहान जे वक़्तु हिकु दोस्त जे लिबास में दुश्मन लिकी रखे झांचे वठंदो आहे, जॾहिं उन बाने खे ज़िक्र जी दौलत सां अहिड़ी क़ुवत अता थींदी आहे, उहो ज़ाकिर बसि हर वक़्तु ईअं महसूसु कंदो रहे थो हुवल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हुव। तर्जुमो उहो ई अल्लाह आहे जंहिंखां सवाइ को महबूद न आहे। सूरह हशर आयत नंबर 22। मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।